नासी नवा क्यागक नासी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। अवां खे ख़बर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। खबर वास शेयर कई पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। अवां खे आगाह कई पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। अवां खे ख़बर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। जी नाज़रीन, बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंट हाउस जंहिं वक़्तु पंहिंजी भेनरुनि सां गॾु पहुतो हुयो, उन मीडिया सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कई हुई। अवां खे ख़बर ॾियूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो। सदर पहिरियां बि आसिफ ज़रदारी बणियो हो, हाणे बि आसिफ अली ज़रदारी बणिजे थो। आगाह कई पिया अवां खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चमड़ाहित आसिफ अली ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे थो।